गोलारची वेझो तारीख़ी माग आसिली वारे दड़े भरिसां क़ाइमु ॻोठ बबर अली जलालाणी जा रहवासी बुनियादी हक़नि खां बि महरूम आहिनि। हिन जदीद दौर में खूहनि जो पाणी इस्तेमालु करण ते मजबूर आहिनि। बदीन ज़िले जे तालके शहीद फाज़िल राहू गोलारची जे यूनियन काउंसिल तराई जी देह आसिली में सिंध जे तारीख़ी माग आसिली वारे दड़े भरिसां क़ाइमु ही क़दीमी ॻोठ बबर अली जलालाणी जा रहवासी हिन जदीदी दौर में भी सभिनी सहूलतुनि खां त महरूम आहिनि, पर पीअण जे मिठे पाणी लाइ बि वाझाए रहिया आहिनि। ॻोठ बबर अली जलालाणी तक़रीबन 2000 जे लॻभॻि आबादी रखंदड़ ही ॻोठ अॼु बि रोड, रस्तनि, स्कूल, इस्पताल जहिड़ी नेमतुनि खां महरूम आहे। सवाल उहो थो पैदा थिए त जंहिं तक जे चूंडियल नुमाइंदे जे तक में माण्हू पीअण जे पाणी लाइ बि वाझाईंदा हुजनि ऐं खूहनि जो पाणी इस्तेमालु कंदा हुजनि, उन तक जे चूंडियल नुमाइंदे जी नाअहली जो हिन खां मथे ॿियो कहिड़ो चिटो सबूत हूंदो। जॾहिं ऑनलाइन इंडस्ट्री जो नुमाइंदो ॻोठ बबर अली जलालाणी जे ॻोठाणनि जा दर्द ॿुधण लाइ उन ॻोठ खां तक़रीबन 1 किलोमीटर परे पाणी वारे खूह ते पहुची साणनि ॻाल्हि ॿोल कई त हिननि पंहिंजे दर्दनि जा दास्तान खोले छॾिया। मसलो इहो आहे, पाणी पीअण लाइ असां वटि को बि सहूलियत कोन्हे। घटि में घटि तक़रीबन ॾिजी ॻाल्हि था करियूं त माना किलोमीटर ठहियो, पर मैल पंध जो करे असां ॿार बचा असां ईंदा आहिनि, पाणी भरींदा आहिनि पीअण लाइ, खारा पाणी आहिनि। असीं एतिरो पंधु करे ॻोठ खां एतिरो ॿाहिरि वेंदा आहियूं, माल लाइ बि पाणी उतां पीआरींदा आहियूं। असांखे बि उहा तकलीफ़ पीअण लाइ बि उतां, ऐं खूह असांजा आहिनि जेको माना खारा आहिनि, असीं पी नथा सघूं, पर मजबूरी में असीं खारा पाणी पियूं पिया। असां सां हुकूमत को बि नुमाइंदो चूंडल असां वटि न को आयो आहे, न के असांजी कंहिं सार संभाल लथी आहे। इहो 100 साल खां वठी अॼु ताईं माना बबर अली जलालाणी अंधेर ॻोठ में आहे, अंधेर में आहे, को बि उन्हनि लाइ सहूलियत न आहे। असांजो मुतालबो इहो आहे, असांखे पाणी पीअण लाइ सहूलियत करे ॾियनि। असांजा बच्चा उञनि पिया मरनि, असांजो माल चुप आहे जेको सो उञनि पियो मरे। असांखे पाणी पीअण लाइ माना का बि सहूलियत असां वटि न आहे। असांखे जाम तकलीफ़ आहे, असां राति ॾींहुं हली हली मरी रहिया आहियूं। असांखे का बि हुकूमत असां सहूलियत कोन कई आहे। असां सॼी ज़िंदगी अची ॾाढियूं आहियूं, असांजी सूरज मिटे में गुज़ारियो आहे। का बि न असां उहे कंहिं सार संभाल कोन लथी आहे। असांखे पाणी सुख थिए, जीअं पाणी माल मरी वियो, असीं पाण सूरन में हक़ीक़त तोखे सभु ख़बर आहे। असांखे त अपील इहा करियूं त असांखे पाणी सहूलियत हुजे। ॻोठ जे रहवासियुनि मर्दनि तोड़े औरतुनि दाहींदे चयो त असांजो ही ॻोठ बबर अली जलालाणी तमामु क़दीमी ॻोठ आहे, पर अफ़सोस जो असांखे चूंडियल नुमाइंदनि पीअण जे पाणी जी सहूलियत बि नाहे ॾिनी। हिननि वधीक चयो त असांजे ॻोठ जूं औरतूं रोज़ानो 1 किलोमीटर पंधु करे खूह तां पाणी भरण ईंदियूं आहिनि, जेको असां रध पचा गंदे कपिड़े जी धुलाई करण लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। उन खां सवाइ अगरि ॻोठ में को मैयत थी वञे थो त उनखे गुस्ल बि उन पाणी सां ई ॾिनो वञे थो। ॿियो त ठहियो, पर असां पंहिंजे चौपाए माल खे पाणी बि हिन खूह तां पीआरींदा आहियूं। हिननि वधीक चयो त असांजे हिन इलाइक़े में ज़मीन जे जर जो पाणी खारो हुअण करे नलका त नथा लॻाए सघूं। असांजे हिन ॻोठ में रहंदड़ हारी पोरियत तबिके सां तालुक़ रखंदड़ माण्हू रहनि था। असां मिसकिननि जे हिते को दाद फ़रियाद ॿुधण वारो ई कोन्हे जो असांजो ही मसइलो हल करे। आख़िर में हिन मुल्क जे तमामु भलाई वारनि इदारनि ऐं वस वारनि खां अपील कंदे चयो त महिरबानी करे असांजे ॻोठ में वाटर सप्लाई वारी स्कीम ॾिनी वञे त जीअं असां उन में पाणी जमा करे सघूं ऐं पाणी खणी सघूं।